जेको माण्हू तन्हाईअ में घणे वक़्त ताईं नथो वेही सघे त पक ॼाणूं त हू मेंटली तौर ते ऐं रूहानी तौर ते कमज़ोर आहे। छो जो कमज़ोर इंसानु कॾहिं बि अकेलो न वेही सघंदो आहे। उनजा ऐब, उन जूं ॻाल्हियूं, उन जूं कोताहियूं, हुन जूं ग़लतियूं उबड़का ॾेई हुनजे रूह मां, हुनजे वजूद मां, हुनजे हिसे मां, हुनजे ज़हन मां ज़ाहिर थियणु लॻंदियूं आहिनि ऐं हुनखे पंहिंजो पाण खां किरहत अचणु शुरू थी वेंदी आहे या पाण खां हुनखे मज़ो न ईंदो आहे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त के माण्हू पंहिंजे मुंहुं बि वेठा हूंदा आहिनि ऐं उहे हमेशह राब्ते में बि हूंदा आहिनि अलाह साईं सां या ॿी कंहिं सोच में। जेको माण्हू अकेलाई में वधीक वेही सघे थो उहो कामयाबु थी सघे थो। छो जो जेके बि साइंसदान हुया उन्हनि कहिड़ा बि कम कया साइंस जा उहे अकेलाईअ में कया ऐं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी फ़िक्र या ॻणती न हूंदी। एसि ताईं जो हू जॾहिं मुजस्मा ठाहींदा हुया त हुननि खे इहा ख़बर न पवंदी हुई मुजस्मा ठाहिण जे दौरान त हुननि जी पेरनि जी चपल उहा एतिरी त हुनजे खल में चुंबड़ी वेंदी जो आख़िर में उहा जॾहिं हू लाहींदा हुया त उहा उन्हनि जे पेरनि में चुंबड़ी पवंदी। तंहिंजे करे जेतिरो थी सघे पंहिंजे वजूद खे उन जी गौर फ़िकिर सां हिरायो, उन जी साबित क़दमीअ ते हिरायो त जीअं तव्हां ज़िंदगीअ जे उन्हनि मरहलनि खे पार कंदा हलो जेके ॾिसण में त आसान आहिनि पर ॾाढा ॾुखिया आहिनि। तव्हां ॾिठो आहे त माण्हू हर हिकु लम्हो काउंट कंदो थो हले, ॾिसंदो थो हले, सोच वीचार कंदो थो हले। हिकिड़े रुतबे खां ॿिए रुतबे ताईं पहुचण लाइ, हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे ताईं पहुचण जे लाइ इम्तिहान ॾियणा था पवनि, माण्हूअ खे कोशिशि करणी थी पए, नवां मरहला पार करणा था पवनि। इहे फ़क़ति साबित क़दमीअ सां ई थी सघनि था। साबित क़दम इंसानु कॾहिं बि लड़खड़ाईंदो न आहे। छो जो लड़खड़ाईंदो माण्हू उहो आहे जंहिंखे पंहिंजे वजूद ते, पंहिंजी हैसियत ते को बि भरोसो न हूंदो आहे। साबित क़दम इंसानु ॿाहिरीं दुनिया ते त भरोसो कंदो ई कंदो आहे पर हुनजो पंहिंजो पाण ते भरोसो हद खां घणो हूंदो आहे। हू सोचींदो आहे, हू महसूसु कंदो आहे त हू जेको कुझु करे रहियो आहे उहो सही आहे।